2008 जे उन वक़्त जे MPA मरहूम अहमद अली ख़ान जलबाणी पारां पंहिंजे भाउ ऐं मौजूदा वक़्त जे स्टूटा सिंध जे चेयरमैन PP अॻवान सलीम रज़ा जलबाणी जे वालिद दरिया ख़ान जलबाणी जे नाले सां जोड़ायल दौड़ शहर जे लाइब्रेरी फंक्शनल न थी सघी। इफ़्तिताह खां पहिरियां ई लाइब्रेरी ज़बून हाल बणिजी वई। दौड़ शहर जो पढ़ियल लिखियल नौजवान तबिके खे सख़्त मुश्किलातूं स्टडी करण लाइ लाइब्रेरी में किताबूं न हुजण करे नौजवान नॉलेज खां वांझियल। सिंध हुकूमत तरफ़ां ताज़ो ई तालीम खाते में उस्तादनि जे भर्ती लाइ कयल ऐलान खां पोइ नौजवान उम्मीदवारनि खे लाइब्रेरी बंदि हुजण करे टेस्ट जे तयारी लाइ ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। हितां जे शहरिन सियासी समाजी सुञाण धुरिन डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीर आबाद असिस्टेंट कमिश्नर दौड़ खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते दौड़ शहर जे लाइब्रेरी खे फौरी तौर खोलियो वञे ऐं उते किताबूं रखिया वञनि त जीअं असांखे स्टडी करण में आसानी पैदा थिए। अचो त हिन बाबति शहरिन पंहिंजा वीचार सिंध TV न्यूज़ सां हिन रीति वंडिया आहिनि। रिक्वेस्ट कंदासीं त महिरबानी करे हिन लाइब्रेरी खे फंक्शनल कयो वञे, छो त हिते न हुजण जे करे तमामु असांजे नौजवाननि खे पढ़ाई में स्टडी करण में तमामु घणियूं मुश्किलातूं आहिनि। ये अपील कंदोसां त जेकी लाइब्रेरी दौड़ में ठाही वई आहे उन लाइब्रेरी खे फंक्शनल कयो वञे त जीअं दौड़ जा जेके पढ़ियल लिखियल नौजवान आहिनि उहो वेही करे स्टडी करे सघनि, उन्हनि जे नॉलेज में इज़ाफ़ो थी सघे। एजुकेशन डिपार्टमेंट खे करणी किताबूं वग़ैरह फर्नीचर वग़ैरह जी जेका सहूलियत हिते ॾियणी उहा अञा ताईं न थी सघी आहे। न ई हिते चौकीदार को पटे वारो आहे। हिते तव्हां ॾिसो था हिनजी कंडीशन कहिड़ी थी वई आहे, गंदगी लॻी पई आहे। कैमरामैन इमरान अली सां गॾु मंज़ूर अली बरोई सिंध TV न्यूज़ दौड़।